थाबेजी जे रहवासी ने कब्जा माफिया खिलाफ कार्रवाई करे तहफ़्फ़ुज़ जी अपील कई आहे। जहान आलम जोखियो रफ़ीक ॾेते गौर खान ऐं ॿियनि हंधाईंदे चयो त कुझु ॾींहं पहिरियां घिटीअ ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतियात तां 72 वाड़ाप जो शिकार थी विया आहिनि। हुननि चयो त 72 तरफ़ां धमकियूं ॾेई हिसायो पियो वञे, जंहिं सबबि हू ख़ौफ़ में विढ़जी विया आहिनि। अॻवाननि मुतालबो कयो त 72 खिलाफ़ कार्रवाई करे खेनि तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। सिंध गवर्नमेंट के ऐं रियासत मदीना जी जेकी दावा कंदड़ माण्हू उन्हनि खे चऊं था असांखे खुदारा जीअण जो हक़ ॾिनो वञे, शरीफ़ शहरियुनि खे जीअण जो हक़ ॾिनो वञे। असांजो कहिड़ो ॾोह आहे? कानूनी जमहूरियत आहे। कानूनी तहत असां हिकिड़ी शइ घुर कई आहे त अॻिला माण्हू दादागिरी ते लही विया आहिनि। कानूनी रस्तो इख़्तियार कनि, कानूनी असांखे जीअण जो हक़ आहे। असां टैक्स भरियूं था, असीं गवर्नमेंट जो टैक्स भरियूं था, असीं बिजली जो बिल भरियूं था, असीं गैस जो बिल भरियूं था, असांजे घरनि जा कागज़ आहिनि, हर शइ असां वटि। छा असांखे कंहिं शरीफ़ शहरी खे जीअण जो हक़ न आहे? असां गवर्नमेंट खां अपील था करूं, रियासत मदीना वारनि खां अपील था करूं त बराए महिरबानी असांखे जीअण जो हक़ ॾिनो वञे। नाले ते जेके गैर कानूनी गटर जे मथे इन्हनि घर ठाहिया न, उनखे फिल फौरन हटायो वञे। एसी साहब उनजो नोटिस वरितो आहे, उन ते कानूनी अमल कयो वञे। ॿी ॻाल्हि इहा आहे त जेके बि गली जा माण्हू आहिनि ऐं नाला विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।